हेलो लेडीज एंड जेंटलमैन, आफ्ताब राइमो सलाम दोस्तों, खुश आहियो, सब खैर ज़ोर तबियत कीअं आहे जी। अब हाणे ॻाल्हि इहा आहे त कल टियोड़ी खां वठी सिंध में वॾो जेको बाहि भरी पई आहे, दीवाली मल्हाइजे न मल्हाइजे, ऐं जेको आहे दीवाली जी मुबारकूं ॾियणु हराम आहे या हलाल आहे, फलाणो आहे, वॾियूं फतवाऊं, वॾो सिस्टम, वॾो जान। सभ खां पहिरियों पॉइंट जेको मुंहिंजो आहे, हलाल ऐं हराम ते पोइ अचूं था, उहो इहो आहे त ॿई धुरियूं, यानी असांजे जेके मौलवी हज़रात आहिनि, जेके प्रो रिलीजन आहिनि, जेके मज़हबी आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे, ऐं वरी जेके ॿिए पासे वारा सेक्युलर आहिनि, जेके पंहिंजे पाण खे इंसानियत दोस्त सम्झनि था, उन्हनि ॿिन्ही खे मुंहिंजी गुज़ारिश आहे न्यूट्रल थी करे त को बि मौक़िफ़ रखण खां पहिरीं अख़लाक जो दामन न छॾियो, यानी तमीज़ सां ॻाल्हायो, अख़लाक सां ॻाल्हायो, पंहिंजो मौक़िफ़ आहे उनखे तमीज़ जे दायरे में। हा, ॿिड़ी जेकॾहिं थोरी तव्हांखे वधीक कावड़ जो इज़हार करिणो आहे त पोइ वरी थोरो तव्हां मज़ाक़ खे गॾु आणियो, मज़ा जो एलिमेंट में गॾु आणियो, त उन में साम्हूं वारे खे हर्ट कोन थींदो। छो जो डायरेक्टली जेकॾहिं तव्हां कंहिंखे बि गारियूं ॾींदा न त पोइ माना जेको मंतक आहे या लॉजिक आहे उहो ख़तमु थींदो, पोइ अची वेंदी दुश्मनी। मिसाल तौरु फॉर एग्ज़ाम्पल, जेकॾहिं आउं मौलवी आहियां, ऐं चवां त कामरेड सभु वॾा लूसी लॾे वारा आहिनि, वॾा कंजर आहिनि, मुर्तद आहिनि, काफ़र आहिनि, त पोइ माना बहस काॾे अजायो आहे न। पोइ त माना हू साम्हूं वारा बि चवंदा मौलवी वॾा बेग़ैरत आहिनि, वॾा जाहिल आहिनि, गधे आहिनि, कारो मुंहुं कनि था मदरसनि में। माना पोइ छा, माना पोइ जेको तव्हांजो हेल्दी हिकिड़ो कॉन्वर्सेशन आहे या कंहिं लॉजिक ते पाण ॻाल्हायो, उहो ख़तमु थी, पोइ त माना गारंटी अचे, हू बि गारंटी ॾींदा, 500 गारियूं हू ॾींदा, 500 हुनखे लूसी लॾे वारो चवंदा, हुनखे चुतू लॾे वारो चवंदा, माना पोइ ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। बहितर हल इहो आहे त कंहिं बि मसइले खे, कंहिं बि शइ खे मुंहुं ॾियण जे लाइ, उन ते ॻाल्हाइण जे लाइ पहिरियों तव्हांजो इहो आहे त भई तव्हां अख़लाक जो दामन न छॾियो। मिसाल तौरु त शौकत खोसो आहे असांजो दोस्त, हाणे उहो हिकिड़ो माना मौलवी टाइप ज़हन आहे हुनजो। असां वरी थोरो सेक्युलर लिबरल खे बि हिकिड़ो इहो बि हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे, हिन ते पाण ॻाल्हाईंदासीं गॾु, बल्कि हीअं ॻाल्हाईंदा वठो त सेक्युलर लिबरल उहो न आहे जेको ख़ुदा जो इनकारी हुजे। लेट मी मेक इट क्लियर, सेक्युलर ऐं लिबरल उहो आहे जेको चए थो सभिनी इंसाननि खे बग़ैर कंहिं मज़हबी तफ़रीक़ जे जीअण जो हक़ु आहे, सियासत करण जो हक़ु आहे, ऐं मज़हब ऐं रियासत जेको आहे सो उहो अलॻि अलॻि शयूं आहिनि। मज़हब इंसान जो ज़ाती मसइलो आहे, उनजी मर्ज़ी आहे, जहिड़े हिसाब सां जंहिं मज़हब खे फॉलो करे उनजी मर्ज़ी आहे, इहो आहे सेक्युलरिज़म या लिबरलिज़म। जॾहिं त असां वटि सेक्युलरिज़म खे छा थो सम्झो वञे त भई सेक्युलरिज़म मतिलबु इहो आहे कम्युनिस्ट आहे। हाणे कॾहिं तव्हांखे ख़बर आहे त कम्युनिज़म आहे छा? कम्युनिज़म हिकिड़ो नज़रियो आहे, हिकिड़ो सियासी नज़रियो आहे, उनखे कॾहिं बि जेको आहे तव्हां एथिज़म खां कंपेयर नथा करे सघो, यानी जेको ख़ुदा जो इनकारी आहे, दैट इज़ अ टोटली डिफरेंट थिंग फ्रॉम कम्युनिज़म। ठीकु आहे, सो इहे ॿ टे शयूं कंबाइन न कजनि। अच्छा, हाणे अचो त वरी वापसि, त मिसाल तौरु हाणे शौकत खोसो आहे असांजो दोस्त, पर असां ॿिन्ही जो जॾहिं कंहिं बि मौज़ूअ ते हूंदो आहे त असां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधंदा आहियूं, ऐं बिल्कुलु नेक नीति सां ॿुधंदा आहियूं। उन खां पोइ जेकॾहिं को असांखे एतिराज़ आहे कंहिं शइ ते, त उनखे तमीज़ जे दायरे में उनखे हल करण जी कोशिशि कंदा आहियूं। उनखे बि कॾहिं का मुंहिंजी ॻाल्हि ते एतिराज़ हूंदो आहे त उहो बि दलील खणी ईंदो आहे, ऐं जेकॾहिं चाहींदो आहे त दलील खणी ईंदो आहे। हा, कॾहिं जेकॾहिं फासी पवंदा आहियूं सफ़ा, त पोइ वरी असां कंहिं ॿिए दोस्त खां पुछंदा आहियूं, पर हिक ॿिए सां असांजो तालुक़ु जेको आहे सो उहो जॾहिं असां कावड़जी पवंदा आहियूं, पोइ वरी हिक ॿिए खे भोग ठका हणंदा आहियूं, पर गारियूं न ॾींदा आहियूं। असां वटि मसइलो छा थो थिए त जॾहिं गारियूं ॾियनि ते अची था वञनि न ॿई धुरियूं, त पोइ मसइलो थो थिए। अच्छा, हाणे अचूं था पाण ॾियारी मुबारक त असांजो जेको असां जेके आहियूं कॉपरस जेके दोस्त आहियूं, असांजो इहो ख़्यालु आहे त भई तव्हांजो ईमान जेको आहे उहो पहिरीं ॻाल्हि आहे त तव्हांजो ईमान तव्हांजो ज़ाती मसइलो आहे, ख़ुदा सां तव्हांजो रिश्तो आहे, तव्हां मुस्लमान आहियो, हिंदू आहियो, ईसाई आहियो, जेको बि आहे उहो तव्हांजो मसइलो आहे। ॿिए कंहिं बि ठीकेदारी ॾियण जी ज़रूरत कोन्हे। तव्हां जेकॾहिं मिसाल तौरु कंहिंखे मुबारक ॾियो बि था, न ई तव्हां दायरे इस्लाम मां ख़ारिज थी वेंदा जेकॾहिं तव्हां कंहिंखे मुबारक। छो जो इहो मज़हबी तौर ते बि आहे त भई अमलनि जो दारोमदार नियत ते आहे। जेकॾहिं असां को अमल कयूं था त उनजे पोयां असांजी नियत छा आहे। मिसाल तौरु असां कंहिं ऐं मनसी माली खे बि चवां त ॾियारी जी मुबारक, इहो हरगिज़ मतिलबु कोन्हे ऐं इहो बि चवां त भई राम जेको आहे सो श्री राम 14 साल संन्यास कटे पोइ आयो, लिहाज़ा उनखे यादि कंदे ऐं मुबारक न, अहिड़ो मुंहिंजो को वास्तो कोन्हे। उनजो ज़ाती नज़रियो उनजो पंहिंजो आहे, उनजो मूंसां को वास्तो कोन्हे। हुनजो हिकिड़ो त्योहार आहे, मोर मुबारक ॾेई ॻाल्हि ख़तमु। हाणे वरी साल खां पोइ ॾींदुसि। हा, या त पोइ आउं वञी बाक़ाइदा शरीक थियां, जेके असां वारा कुझु वधीक एक्सट्रीम में हलिया वेंदा आहिनि, उहा बि मुंहिंजे हिसाब सां थोरो हिकिड़ो ऑकवर्ड शइ आहे त भई तव्हां मुस्लमान थी करे हिंदू जे मंदरु वञो, गड्ढा वॼायो ऐं भॻवान जे साम्हूं जेको हथु इहो माना मुंहिंजे हिसाब सां थोरो वधीक त उन्हनि खे जवाबु उन्हनि खे ॾियणो आहे, मुंहिंजो को वस्तो न आहे। जेकर को मुस्लमान मंदरु वञी पूॼा करे थो, आई हैव नथिंग टू डू विथ इट, उनखे मरी सुभाणे ख़ुदा खे जवाबु ॾियणो आहे, उहो उनजो मसइलो आहे, मुंहिंजो को मसइलो कोन्हे। पर बहरहाल इहो लॻे थोरो ऑकवर्ड थो, ऐं बिल्कुलु ऑनेस्टली तव्हांखे ॿुधायां थो, ठीकु आहे। बाक़ी हाणे अचूं था त जेके असांजे मौलवी हज़रात आहिनि, उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त भई जेकॾहिं तव्हां कंहिंखे मुबारक बि ॾिनी, मिसाल तौरु कंहिंखे तव्हां ईअं वेंदे चई रहियो हैप्पी होली, त माना तव्हांजो जेको आहे सो इस्लाम सां हाणे को वास्तो कोन्हे, माना तव्हां दायरे इस्लाम मां ई ख़ारिज थी विया। इहो आउं सम्झां थो इहो बि हुन तरफ़ खां थोरी
माना इंतहा पसंदी पाण चऊं छो ॾिसो न जेकॾहिं को माण्हू कंहिं बि मज़हब खे कंहिं बि XYZ मज़हब खे फॉलो करे थो त उनजो उनजे परमात्मा जो या उनजे रब जो उनजे गॉड जो उनजे ख़ुदा जो उनजे अलाह जो मसइलो आहे ठीकु आहे उनखे मरी ख़ुदा खे जवाबु ॾियणो आहे असांजो को वास्तो कोन्हे उन सां मिसाल तौरु हिकिड़ो असांजो दोस्त आहे अहले तशी सां तालुक़ु रखे थो ठीकु आहे उन्हनि जो वरी शबियूं थियूं आहिनि घोड़े जी उहा ॾाढी रिस्पेक्ट कंदा आहिनि पोइ उन में वरी कुझु अहिड़ा वीचारा आहिनि जेके पर पोइ घोड़े जे सुम्हनि खे बि मिटी खे खीसे विझंदा आहिनि वरी पोइ तबर खणी वेंदा आहिनि माना काफ़ी XYZ शइ हाणे असां वरी हुननि खे वेठा चवंदा भाई हीउ जेको हीउ काफ़र भई असां केरु थींदा आहियूं काफ़र चवण वारा यार जेकॾहिं मिसाल तौरु उन्हनि जो शबी करणी आहे या इमाम हुसैन खे यादि करिणो उन्हनि जो मसइलो बाबा उहो हथु कोरी नमाज़ पढ़ंदा भले बि पढ़नि असांखे छा आहे या मिसाल तौरु अहले हदीस वारा थोरो मथे हथ रखी पढ़ंदा आहिनि सो वॉट अहले सुन्नत वारा असां मिसाल तौरु आहियूं असां हिते बि हथु छा कहिड़ो आसमान किरी पियो यार जेके रियल इशूज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हायो इशू तव्हांजो छा आहे त तव्हांजे पाणे में को माण्हू बुख त कोन पियो भरे तव्हां जी जेको सियासी पार्टी आहे उहो किथे तव्हांजे हक़ त गसब न पई करे नौजवाननि जूं नौकरियूं त न पियूं खपाइजनि तव्हांजी जेको टैक्सेशन आहे उनजो प्रोसेस सही आहे तव्हांजे मुल्क में करप्शन त न आहे किथे इहे शयूं आहिनि जिन ते ॻाल्हाइणु खपे जिन ते विढ़णु खपे जिन ते अवाम खे उथणु असां छा ते पिया कयूं हिन जेको आहे ॾेई छॾी मुबारक होली जी हाणे भयो मोकिलाए पियो सलेमान राय में जेको आहे न इहो बंसी माली सां गॾु करे छॾियो इहो छा आहे दीवाने हाणे पोइ छा तूं सलेमान रायमो जी क़बर में तूं वेंदे जेको चई पियो त हिन जेको वॾो ॾोह कयो उहो पाणे वेंदो उहो पाणे जवाबु ॾींदो जेकॾहिं उनखे अलाह साईं उनखे इन हरकत जे करे दोज़ख में विझणो आहे खड़े करे वञी पए तोखे छा आहे यार तूं पंहिंजी मज़हब जी कर तूं पंहिंजे ईमान जी कर तोखे जेकॾहिं इहो दिलि मुतमइन थिए थी त मुंहिंजे मुबारक ॾियण सां वॾो मुंहिंजो जेको आहे सो ईमान ख़तरे में न ॾियो मुबारक तोखे केरु थो चए पटको लाथो आहे हिंदुअनि त भई न ख़ुदा जे वास्ते जेको आहे मूंखे मुबारक ॾे न ॾे को मसइलो ई कोन्हे जेकॾहिं को ॾे थो मुबारक हुनजी मर्ज़ी आहे नथो ॾे हुनजी मर्ज़ी असां केरु थींदा आहियूं हुनखे चवण वारा यार मैटर इहो आहे ॿी ॻाल्हि अॼुकल्ह मिड़ी थोरो इहो अॼुकल्ह जेको गारंट जे जवाब गारियो पियो ॾियनि न त अॻे आओ हिनखे इग्नोर कंदो जेकी ॻाल्हि आहे अॼुकल्ह मिड़ी थोरो मूं कमु शुरू कयो इहो ग़लति आहे पर सो चवण जो मक़सदु इहो आहे त वरी बि मुंहिंजी गुज़ारिश इहो हूंदी एट द एंड ऑफ द डे त प्लीज़ हिक ॿिए सां जेकॾहिं तव्हांजो को इख़्तिलाफ़ आहे त उनखे रिस्पेक्ट जी एलिमेंट में रखो इज़त पंहिंजे हथां न विञाए ॾियो दीवारी मल्हाइणी आहे भले भलायो न आहे मल्हाइणी न मल्हायो मुबारक ॾियणी आहे भले ॾियो न ॾियणी आहे न ॾियो भले को मसइलो कोन्हे बाबा रिलैक्स चिल जेके रियल इशूज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हायो पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो इमिग्रेशन करायो ॿाहिरि निकिरो मास्टर्स कयो दुनिया घुमो वॾो जहान आहे उस्ताद वाह जो मौसम आहे वाह 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 सो इहो घुमो फिरो दुनिया ॾिसो ऐं बाक़ी हिक ॿिए सां प्यारु कयो मोहबत कयो हीअ ज़िंदगी हिकु दफ़ो मिली आहे असांजे ईमान जे मुताबिक़ हिकु दफ़ो मिली आहे बाक़ी इंदौर में तो इहो 2 जनम थींदा आहिनि सो बहरहाल सो दिस इज़ आफ्ताब रहमो साइनिंग आउट फ्रॉम कैलगरी कैनेडा जिते जो ख़ुशी आबाद जो सिलसिला टेक केयर बाय थैंक यू